डंडो जाम में इंसानी जिंदगी सां खेॾण रोज़ जो मामूल, शाख में गंदे पानी के छॾण जो सबब। नाजायज़ जो कम मीर साहब हले, असां झले झले बीह रहे आहियूं। हरिया भरिया हिते दाड़नि इन्हनि खे 3 लाख 3 करोड़ मिलनि था महीने में। उन ते भी कुछ बंदोबस्त पंहिंजो नथा कनि, वरी भी शाख में छॾनि था। नंढड़े बचनि खे ख़ारिश, वॾनि खे ख़ारिश, मलो ॾढ छा अथई। उन में जरासीन थियो वञे, माण्हू पोइ बीमार थियो वञनि। उन मां साई काली साई थी वञे थी ऐं 3 सिल 2 सिल इन मां बीमारी थींदी आहे। माण्हू पीअनि पिया, खाइनि पिया। असां बंदि कराइण जी कोशिश में आहियूं, हीअ हरिया भरिया खोलण जी कोशिश में। ग़रीब नमाज वग़ैरह पढ़ते थे, असां सभु कमु करे थे। कपिड़ा गंदी माया धोंदा आहिनि, उहे नापाक थी वेंदे आहिनि। असां नमाज ते वेंदे थे, गटर ते गूंद पाणी जो धोते आहिनि, शहर का पानी सभु उही ते करे परेशानी वॾी। असां तुसांखे अर्ज़ु करे थे बंदि कराया वञे पाणी, तो असांखे नाली जी साफ़ पानी खपे। माल भी लही मरी वियो आहे ऐं माल बीमारी में पानी पी वियो, बीमार में मरी वियो हलियो। पोइ बि असां माथ करे वेठा आहियूं। वरी असांजे ॿारनि जे मथे में ॾढ, पेट ते ॾढ, मथे में कंध में सॼे मदन में ॾढ ऐं इन पाणी वॾो ज़ुल्म कयो आहे। असांजे दवायूं करे करे असां मरी विया आहियूं। डंडो जाम जे केतिरनि इलाइक़नि में जर जो पानी ख़राब थियण सां काफ़ी ॻोठनि जा माण्हू वाहन जे पानी खे वापराइनि था, जेको शाख वाटर सप्लाई वसीले पहुचे थो, जेको इंसान पंहिंजे इस्तेमाल सां गॾोगॾु जानवरनि जे इस्तेमाल में आणनि था। उन सां गॾोगॾु ज़मीन खे पिणु ॾींदा रहंदा आहिनि। हिन गटर जे पाणी वापराइण सां केतिरियूं ई वबाई बीमारियूं, जंहिंमें हेपाटाइटिस, कैंसर, ख़ारिश, जुलाब, पेट में सूर जहिड़ियूं मूज़ी बीमारियूं इंसान खे थियनि पियूं। जानवर पिणु बीमार थियण लॻा। सरेआम लतीफ़ शाख में गंदे पानी के छोड़ कयो पियो वञे, जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। फौरी तौर हिन गंदे पानी जी निकाली बंदि कई वञे, जी जानी या माली नुक़सान खां बची सघिजे। पर अफ़सोस आहे, इदारे जे नाइलिन जे करे हथरादू अज़ाब ग़रीब आवाम खे साणो पवे थो। केतिरे ई अरसे खां डंडो जाम जे गंदे पानी जी तलाहनि जी खाटी न कई वई आहे। हाणे इहे ई तलाह ओवरलोड थी चुका आहिनि। मूसा खटियाण रोड जे बराबरि आला अख़्तियारनि खे अपील कजे थी त इन मसइले खे फौरी ख़तमु करायो वञे। रिपोर्टर मुनसिफ अहमद सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJDU न्यूज़, हैदराबाद।